सूरत हाल आहे उहो असीं सभिनी साम्हूं आहे। इन जे करे तक़रीबन 2.5 लख जे क़रीब ही नयूं बैटरियूं असां अॼु परचेस कयूं आहिनि दादू कॉलेज लाइ। त जीअं 28 तारीख़ खां पोइ जेको इम्तिहान थींदो त उन दौरान ॿारनि खे क़तई तौरु जेको बिजली जो तरसील आहे या इलेक्ट्रिसिटी जो जेको इशू आहे उहो न थिए। मंझंदि टाइम ते बि पर्चा आहिनि, सुबुह जे टाइम ते पर्चा आहिनि, वॾो तादादु आहे ॿारनि जो जेको क्लासनि जे अंदरि रहंदो ऐं उन जे करे यकीननि जेको आहे सो हब्स बि थिए थो। इन जे करे उन सभिनी पखनि खे एट अ टाइम हलाइण लाइ सोलर जी जेकी पंहिंजी कैपेसिटी आहे उहा यकीननि एतिरी सुठी न आहे, पर हिन